अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सारंगिया यूनिट सेक्रेटरी पारां कणक जे तहक़ीक़ाती इदारे जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जे मञता लाइ कणक जे तहक़ीक़ाती इदारे जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सारंगिया जे मरकज़ी अॻवान नियाज़ अहमद मंगरियो, सैयद आसिफ अली शाह, बशीर अहमद पंवर ऐं ॿियनि मुलाज़िमनि एहतिजाज कंदे चयो त मुलाज़िमनि जो अपग्रेडेशन, टाइम स्केल समेत ॿिया मुतालबा तस्लीम नथा कया वञनि, जॾहिं त ॿियनि इदारनि में क्लार्कनि ऐं लेबोरेटरी असिस्टेंट जी अपग्रेडेशन समेत ॿियनि मसइलनि लाइ DPC थी वियूं आहिनि, पर असांजे इदारे पारां अपग्रेडेशन लाइ का बि कोशिश न थी कई वञे। हुननि चयो त इदारे अंदरि केतिरनि सालनि खां कमु कंदड़ कचनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे ऐं इदारे अंदरि परमानेंट पोस्टूं बजट बुक में दाख़िल कयूं वञनि। रिहाइशी क्वार्टर ज़बून हाल आहिनि, उन्हनि जी मरम्मत कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो।